या त सभु कंहिंखे ख़बर हूंदी त खाधो आहिस्ते आहिस्ते खाइण घुर्जे, पर छा तव्हांखे ख़बर आहे जहिड़ी रीति तव्हां खाधो चॿाड़ींदा आहियो उहो तव्हांजे सलाहियतुनि खे मुतासिर करे सघे थो। हाज़मे जो निज़ाम वात खां शुरू थिए थो, उन करे खाधे खे सही नमूने हज़म करण लाइ उनखे सही नमूने चॿाड़ण ज़रूरी हूंदो आहे। जेकॾहिं केर बि खाधो सही नमूने चॿाड़े नथो खाए ऐं उनखे ॻीहंदो आहे त उहो सिहत लाइ नुक़सानकार हुजे थो। खाधो तेज़ खाइण या घटि चॿाड़ण सां जिस्म खे इन ॻाल्हि जा सिग्नल नाहिनि मिलंदा त जिस्म खे हाणे वधीक केतिरी खुराक जी ज़रूरत आहे, जंहिंजे करे तव्हां पंहिंजी ज़रूरत खां वधीक खाधो खाईंदा आहियो, जेको यकीनन बीमारियुनि जो सबबु बणिजे थो। घटि चॿाड़ियल खाधो खाइण जे नतीजे में मेटाबॉलिज़्म सिंड्रोम नाले हिकु हालत पैदा थिए थी, जंहिंसां कैंसर, शुगर या दिलि जे बीमारियुनि जहिड़ियुनि ॿियनि बीमारियुनि जा ख़तरा वधी वञनि था। जॾहिं तव्हां खाधो नाहियो चॿाड़ींदा या घटि चॿाड़ींदा आहियो, उन जा नंढनि बदिरां वॾा टुकड़ा ॻीहंदा आहियो, जंहिंसां तव्हांजो मादो खाधे में ईंदड़ ज़रड़नि सां मुंहुं ॾियण जे क़ाबिल नाहे रहंदो, जंहिं करे मादे में मौजूद बैक्टेरियाज़ वधी वेंदा आहिनि, जेके गैस, बदहज़मी ऐं कब्ज़ी जो सबबु बणिजनि था। खाधो सही चॿाड़ण सां मादो हाइड्रोक्लोरिक एसिड ठाहींदो आहे, जेको सीने या मादे जे साड़े जी शिकायत ख़तम करे थो, पर घटि चॿाड़ण सां हाइड्रोक्लोरिक एसिड घटि ठहे थो, जंहिंजे करे तव्हांजे सीने ऐं मादे में साड़ो थिए थो। खाधे जी ताक़त या खुराक जी ॻाल्हि कजे त चॿाड़ण जो अमल तमामु अहम आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजो खाधो ॻीहण खां अॻु सही नमूने नथा चॿाड़ियो त तव्हांजे खाधे में मौजूद कार्बोहाइड्रेट, सणभ ऐं प्रोटीन मुकमल तौर ते नंढे नंढे टुकड़नि में तब्दील नाहिनि थींदा ऐं तव्हांजो नंढो आंडो खुराक खे जज़ब नाहे करे सघंदो, जंहिं सबबु सिहत जा केतिरा ई मसइला पैदा थियनि था। उन लाइ खाधे जे हर गिरह खे 20 खां 30 भेरा चॿाड़ण घुर्जे त जीअं खाधो पेट में सही नमूने पहुचे ऐं तव्हांखे मुकमल फ़ाइदो ॾेई सघे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk